सिंध तालीमी इदारनि में शागिर्दनि खे हिरास करण बंद कयो। गुंडागर्दी बंद कयो। बंद कयो। शागिर्द दुश्मन हर दस्तूर नामंजूर नामंजूर। तालीम दुश्मन हर दस्तूर नामंजूर नामंजूर। वारिस डिवीजन हैदराबाद जे सॾ ते डॉक्टर फहमीदा लिकारी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हिन एहतिजाज जो जेको मुतालबो आहे इहे ई आहिनि। सिंध जे तालीमी इदारनि में जेको आहे केतिरनि ई गुज़िरियल ॾहाकनि खां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांजी नियाणियुनि खे असांजी भेणुनि खे शागिर्दियाणियुनि खे हिरास कयो थो वञे। पोइ कॾहिं असांखे चांडका कॉलेज मां डॉक्टर निमृता कुमार जो लाश मिले थो, कॾहिं असांखे सिंध यूनिवर्सिटी जे हॉस्टल मां नायला रिन जो फाओ खाधल लाश मिली रहियो आहे। ताज़ो ई तव्हां सभिनि जे सिंध वासियुनि जे अॻियां मोहम्मदी मेडिकल कॉलेज मीरपुर ख़ास जी शागिर्दियाणी डॉक्टर फहमीदा लिगारी खे उते जे स्टाफ ऐं उस्ताद आहिनि आबिद लिगारी, अब्दुल्ला, अब्दुल रहमान समेत उहे जेके बगड़ आहिनि उन्हनि तरफ़ां हिरासा कयो ऐं हुन पंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ उजाए छॾियो। असां सम्झूं था त इन सॼे अमल जी ज़िम्मेवार रियासत आहे ऐं हीअ रियासत जो उहो निज़ाम आहे जेको केतिरनि ई ॾहाकनि खां सिंध जे तालीमी इदारनि जे अंदरि शागिर्दियुनि सां इन तरीक़े सां जेको आहे शयूं थी रहियूं आहिनि, जंहिंजे नतीजे में शागिर्द ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे, असां आलमी दुनिया खे अपील कयूं था, उनखे इहा गुज़ारिश कयूं था त सिंध जे अंदरि हिन रियासत जो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सिंध जे जहिड़े पासे ते नज़र विझंदासीं सिंध जी ग़ुलामी पंहिंजे हुजण जा दाऊं कंदी ऐं नज़र ईंदी। पर हीउ जेको आहे तालीमी इदारा दुनिया जे आज़ाद समाजनि अंदरि तालीमी इदारा क़ौमुनि जूं नस्रियूं हूंदा आहिनि जिते शागिर्द तालीम हासिल कंदा आहिनि, पंहिंजे मुल्क खे पंहिंजी क़ौम खे रिप्रेज़ेंट कंदा आहिनि। पर ग़ुलामी जे सबबि असांजे तालीमी इदारनि जे अंदरि असांजी नियाणियुनि जा असांजी भेनरुनि जा फाओ खाधल लाश मिली रहिया आहिनि। हिन एहतिजाज जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त सिंध जे तालीमी इदारनि जे अंदरि जेका बि नियाणियुनि सां शागिर्दियाणियुनि सां शागिर्दनि सां हिरासमेंट थिए थी उनखे बंदि कयो वञे। डॉक्टर फहमीदा लिगारी जे सभिनी कातिलनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे केफ़र किरदार ते पहुचायो। शागिर्द दुश्मन हर दस्तूर नामंजूर नामंजूर। शऊर दुश्मन हर दस्तूर नामंजूर नामंजूर। तालीम दुश्मन हर दस्तूर नामंजूर नामंजूर। औरत दुश्मन हर दस्तूर नामंजूर नामंजूर। सिंध जे तालीमी नालो विक्रम भील है, जसा पारिशद ज़िले हैदराबाद के जनरल सेक्रेटरी। अॼोको एहतिजाज जसा पारिशद ज़िले हैदराबाद तरफां कयो पियो वञे, जंहिंजो सोल मोटो जेका आहे सा डॉक्टर फहमीदा लिगारी सां जेका आहे नाहिक खून हिकिड़ो हरासमेंट जे क़तल चवंदासीं हिनखे असां। ज़ाहिर थी ॻाल्हि ख़ुदकुशी कान्हे का, इहो रियासती क़तल आहे। हिन में स्टेट जेका आहे उहो फेल वई आहे। हिन में सिंध जा वॾा जेका नामयाद वज़ीर हुजनि, उहे तइलीम वारा हुजनि, खाते में हुजनि, जेके बि आहिनि सभु उहे हिननि में फेल विया आहिनि। छो जो तइलीमी इदारनि में इहा हिकिड़ो ख़ुदो अमल जेका कयो पियो वञे, हरासमेंट जो जेका हिकिड़ो पगड़ नमा दरिंदे नमा आहे, जेका कंहिं बि समाज अंदरि इहो नाक़ाबिले क़बूल आहे। उहो तइलीमी इदारा त मुक़दस जॻह हूंदियूं आहिनि, हुते त इहा हरगिज़ मुमकिन ई कान्हे का केरु हिते सोच बि अहिड़ी पाले सघे। असांजो मुतालबो ऐं सोल मुतालबो इहो ई आहे त डॉक्टर फहमीदा जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। उनमें जेके बि मुलविस आहिनि वो इंतजामिया खां वठी कॉलेज जेके बि प्रिंसिपल खां वठी करे प्रिंसिपल जी वाइफ जेका आहे, सभई गॾियल तौर ते उन्हनि सभिनी जी गठबंदी हिकिड़ी आहे, उन्हनि ते सभिनी कार्रवाई कई वञे। कमेटी तौर ते कमेटी जोड़ी वञे जंहिंमें फुल इंकशाफ इहो कयो वञे, जेके उनमें मुलविस आहिनि उन्हनि सभिनी खे सज़ा ॾिनी। डॉक्टर फहमीदा उन्हनि जे कातिलनि खे असांजी जेको स्टेट आहे, असांजो मुल्क आहे पाकिस्तान जेके चवनि था, त उहो एतिरो मजबूर आहे जेको उन्हनि जे कातिलनि खे गिरफ़्तार करे नथो सघे। मतिलबु तव्हां हींअर ई ताज़ो केस ॾिठो हूंदो त मीरपुर ख़ास यूनिवर्सिटी में मोहम्मदी मेडिकल कॉलेज में डॉक्टर फहमीदा लिगारी खे उन्हनि हिरासा कयो वियो आहे। उन्हनि ख़ुदकुशी करण ते मजबूर थी वञी वई आहे, पर अञा ताईं हुननि जे कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघिया आहिनि। असां हिननि खे जॾहिं था कयूं था, अगरि हिननि जे कातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो त असां हिननि खे सख़्त खां सख़्त अमल ॾियण लाइ बि तयारु आहियूं। असां कॾहिं बि न चाहींदासीं असांजा स्टूडेंट जेको आहिनि हिरासा थियनि। हिकिड़ो त असांजो जेको फीमेल स्टूडेंट आहिनि असांजी सिंधी जा, उन्हनि खे एतिरी आज़ादी न आहे जेको सरकारी इदारनि में एजुकेशन हासिलु करे सघनि, पर उहे जॾहिं सरकारी इदारनि में अचनि थियूं स्टडी एजुकेशन हासिलु करण लाइ, त उन्हनि खे हिरासा कयो थो वञे। एतिरे क़दुरु जो उस्तादनि खां हिरासा कयो थो वञे।
मां हिकिड़ो पंहिंजी भेनरुनि खे हिकिड़ो पैगाम इहो ॾींदुमि त तव्हांखे जेको बि मसइलो मसाइल थिए थो तव्हां असांखे जसाब तव्हां सां गॾु बीठी आहे, जसाब वारी सर बीठी आहे, जसाब जी स्टूडेंट पिटीशन बीठी आहे, शागिर्द सभा वारा बीठा आहिनि, तव्हां असां सां शेयर कयो। असां तव्हांजो मसइलो न हल कयूं त असां तव्हांजा ॾिवारी आहियूं, पर असां हर मसइले में तव्हां सां गॾु बीठा आहियूं, हर मसइले में तव्हां सां गॾु बीठा आहियूं।